सखर ज़िले इंतज़ामिया पारां असांजी सक़ाफ़त असांजो सखर उन्वान सां शहर जे सक़ाफ़ती विरसे खे उजागर करण लाइ सक़ाफ़ती म्यूज़िकल नाइट शो मुनक़िद कयो वियो। इहा तक़रीब मेहरान कल्चरल कॉम्प्लेक्स में सिंध रूरल सपोर्ट ऑर्गेनाइज़ेशन सरसो पारां मुनक़िद कई वई, जंहिं में बहिराड़नि जे इलाइक़नि सां तालुक़ रखंदड़ औरतुनि, ॿारनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब के खिताब कंदे सरसो जे चीफ एग्ज़ीक्यूटिव ऑफिसर मोहम्मद दितल कल्होड़ो चयो त सखर में शानदार सक़ाफ़ती प्रोग्राम थिया आहिनि। सिंध वसीलनि सां मालामाल आहे। असांजी सक़ाफ़त हिकु शाहकार आहे। तक़रीब के खिताब कंदे रेवेन्यू खाते जे अमलदार समंदर खान भुट्टो चयो त सखर जे ज़िले इंतज़ामिया शहरनि खे तालीम ऐं रांदियुनि ऐं तफ़रीह जे मैदान में बहितरीन माहौल मुहैया करण में अहम रोल अदा कंदी पई अचे। तारीख़दान ऐं मुहक़िक़ सैयद इमदाद अली शाह चयो त सखर खे अंग्रेज़नि 1826 में ठाहियो हो। मौजूदा पाकिस्तान जी पहिरीं कैंटोनमेंट सखर में ठही ऐं 1855 में म्यूनिसिपालिटी ठाही वई। मशहूर वकील ऐं कालम निगार सोहेल लतीफ़ मेमण पंहिंजी डॉक्यूमेंट्रीअ में चयो त लैंसडाउन ब्रिज इंजीनियरिंग जो शाहकार नमूनो आहे, जंहिं में आईफिल टावर खां बि वधीक स्टील इस्तेमाल कयो वियो आहे। हुन चयो त ही असांजो तारीख़ी विरसो आहे। तक़रीब में ज़िले इंतज़ामिया जे ऑफिसरनि खां अलावा मशहूर शाइर अदल सुमरो, अयाज़ गुल, समाजी अगवान शाइस्ता खोसो, ग़ज़ाला अंजुम, रेहाना मंगी, सरसो रीजनल मैनेजर आशिक कलवड़, सीनियर मैनेजर नवीद मेमण, यार मोहम्मद बोजार, डिस्ट्रिक्ट मैनेजर नसरीन नूनारी, असद जतोई, जमील सुमरो, रफ़ीक सुमरो, ज़ाहिद ख़ासकेली ऐं ॿियनि शख़्सियतुनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची